अस्सलामुअलैकुम दोस्तों, या अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम मदद। दोस्तों, उम्मीद था क्यों तो तव्हां सभु दोस्त ऐं भाइर असांजा सिंधी ख़ैर ऐं ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, अॼु ॿियूं ॻाल्हियूं करण खां अॻु में त मां तव्हांखे ईद मुबारक ॾींदुमि, ईद उल फितर जी मुबारक। ऐं जेकॾहिं असांजा तव्हां सिंधी आहियो त महिरबानी करे यार असांजे कमेंट में जवाबु इन जो ज़रूरु ॾिजो। दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था त हींअर अंडा असां ठाहियूं था पिया। असां पंहिंजे संगती जे घर आया आहियूं, अंडा ठाहियूं था पिया असील कुकड़ जा, तमामु प्यारी भली ऐं VIP कुकड़ आहे। उहे तव्हां ॾिसो था आरी कुकड़ियूं आहिनि, टे कुकड़ियूं आहिनि, टे कुकड़ियूं आहिनि। टिनि कुकड़नि खे अंडा असां ठाहे ॾींदासीं ऐं कुकड़ूं हुन ते वेहंदियूं। ठीकु आहे दोस्तों, त तव्हां ॾिसिजो हाणे हे कीअं थियूं आहिनि। हिननि जी जेका नसुल आहे न उहा असील नसुल आहे। असील नसुल आहे अलाए कहिड़ी असील नसुल आहे, मूंखे लॻे थो ईअं लॻे थो तमामु भली नसुल जूं आहिनि। हे उहे कुकड़ियूं आहिनि जेके हिकु बि पंहिंजो अंडो किनो न आहिनि कंदियूं, सभिनि अंडनि मां बचा पैदा कंदियूं आहिनि, तमामु भलियूं ऐं VIP। हे सफ़ा भलियूं कुकड़ूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ते अंडा हिन खे ठाहे, हाणे मूं वारो दोस्त हिननि खे ॿिया बि अंडा ठाहे थो ॾिए। तव्हां ॾिसो था त हे ठाहे थो पियो। दोस्तों, जेकॾहिं ॿियूं ॻाल्हियूं हाणे शुरू करण खां अॻु में मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब करे बेल आइकन जी नोटिफिकेशन खे ऑन करे छॾियो ऐं असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो यार। मूंखे लॻे थो त तव्हांखे बि मूं वांगुरु इश्क लॻी वियो आहे, इन जे करे तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नथा कयो। बराबरि त सब्सक्राइब करे छॾियो। तव्हां कमेंट बि मूंखे कजो, पोइ मां तव्हांखे जवाब ते अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुमि जो तव्हांखे इश्क वारा ई ख़्याल ई विसरी वेंदा। ठीकु आहे दोस्तों, त तव्हां हे ॾिसो कहिड़ियूं प्यारियूं मुर्गूं आहिनि। तव्हां कुकड़ूं ॾिसो था, तव्हांखे कहिड़ी नवां कुकड़ त नज़र ई नथी अचे। अंधारे में था पिया असां बि वीडियो भरियूं ख़ुदि में। हाणे तव्हां ॾिसो था हे कुकड़ जेको आहे बांगो, इहो ई बीठो आहे। बाक़ी ॿियूं कुकड़ियूं अलाए काॾे करे छॾियूं असांजे संगती, उहे अलाए कहिड़ी ईंदियूं, का ख़बर ई हिननि जी नथी पए। हा दोस्तों, त तव्हां हाणे ॾिसी सघो था त हे अंडा वरी वापसि खणे थो पियो, अलाए छो, अलाए छा चकर थी वियो अथसि, अंडा वरी वापसि खणे थो पियो। हाणे जी दोस्तों, त हे जेके अंडा आहिनि उहे असां वारे दोस्त वरी फॾो करे ॿिए हंधि वरी रखिया आहिनि वञी, वरी हिते हाणे कुकड़ूं वेंदियूं ॾिसूं था। हे बि भलियूं कुकड़ियूं आहिनि, सिंधी कुकड़ियूं आहिनि, तमामु प्यारियूं कुकड़ियूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। मूं वारे दोस्त मूंखे ॿुधायो त हे कुकड़ हिकु न ॿेड़ी ईअं अंडा लाहींदियूं आहिनि, पर माना मतिलबु घणा अंडा लाहे वेंदियूं आहिनि पोइ बि। ऐं हे किनो न आहिनि करियूं आहिनि, हे पाण शौक़ीन माण्हू आहे, इन जे करे खणी ईंदो आहे कुकड़ूं हेॾां होॾां ऐं मुर्गा। ऐं मां तव्हांखे हिते रिकॉर्ड करे ॾेखारियां ॿुधारियां थो त हे कुकड़ तमामु भली कुकड़ आहे। हे पंहिंजो अंडो जेको आहे सो गंदो न आहिनि कंदियूं ऐं किनो न आहिनि कंदियूं। ठीकु आहे, त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन जी नोटिफिकेशन ऑन करे छॾियो, जीअं असांजी हर नई वीडियो तव्हां वटि आराम सां पहुची सघे। ऐं असांजे जेको वीडियो आहे इन ते यार ॾाढो असां खपो कयो आहे, असांजे वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं असांखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त इहा जेका असांजी नई वीडियो हुई इहा तव्हांखे कीअं लॻी। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां मिलूं था पिया ॿी वीडियो में तव्हां सां इंशाअल्लाह।